कोटड़ी पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ पारां बिलावल मेडिकल कॉलेज इस्पताल में सेहत जूं सहूलतूं न मिलण ते एमएएस ख़िलाफ़ इस्पताल गेट मेन अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरो कंदे पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ जे अॻवाननि मसूद अहमद मीरानी, सदर अब्दुल क़यूम, मुज़फ़र मेमण ऐं ॿियनि चयो त कोटड़ी बिलावल मेडिकल कॉलेज इस्पताल में अवाम खे सिहत जूं सहूलतूं मुहैया नथियूं कयूं वञनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ईंदड़ माण्हू परेशान थियनि था। इस्पताल अंदरि दवाउनि जी खोट, एम्बुलेंस सर्विस बि मौजूदु नाहे। लेबॉरेटरी में टेस्टियूं नथियूं कयूं वञनि। डेली वेजेस ते कमु कंदड़ मुलाज़िमनि खे 3 सालनि खां पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि। हिननि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त इस्पताल जो एमएएस किरोड़नि रुपयनि जी करप्शन में मुलवस आहे। नेब एंटी करप्शन इदारनि खे जांच करणु घुरिजे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त कोटड़ी बिलावल मेडिकल कॉलेज इस्पताल जो फ़ौरन नोटिस वरितो वञे। इस्पताल अंदरि अवाम खे सिहत जूं सहूलतूं मुहैया कयूं वञनि। डेली वेजेस ते कमु कंदड़ मुलाज़िमनि खे पघारूं ॾिनियूं वञनि। मुतालबा मंज़ूर न कया विया त ओपीडी जो बाइकाट करे 3 ॾींहं ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो।